इहे शयूं असां पंहिंजे तजुर्बे जे बुनियाद ते चवंदा आहियूं। पर ज़रूरी न आहे त जेका शइ तव्हां खां नथी थिए त उहा ॿिए खां बि न थिए। ज़रूरी न आहे त जेका शइ तव्हां सम्झणु चाहियो था ऐं तव्हांखे सम्झ में नथी अचे त ॿिए खे बि सम्झ में नथी अचे। असां हमेशह ॿियनि जे लाइ अहिड़ियूं शयूं मुक़ररु कंदा आहियूं ऐं पंहिंजो पाण खे ऑब्ज़र्व करे उन खां पोइ ई ॾसींदा आहियूं। तंहिंजो नुक़सानु छा थींदो आहे त रुॻो असां वटि ॼाण जा ख़ज़ाना आहिनि पर सम्झ आहे ई कोन। असां वटि अक़ुलु आहे ई कोन, असां वटि शऊर आहे ई कोन। हूअं बि शऊर जी तक़ाज़ा इहा हूंदी आहे त माण्हू ॿिए जो अहसासु करे, ॿिए जो सम्झे, ॿिए खे सोचे, ॿिए जे लाइ उहे फ़िक्रा माण्हू आणे पियो या उहे जुमिला आणे पियो जेके हुन जी मदद करे सघनि। या त माण्हू ख़ामोश रहे त बहितरु हूंदो आहे। ख़ामोशीअ लाइ बि ईअं चयो वेंदो आहे त ख़ामोशी ख़ज़ानो आहे, उहो हिकिड़ो अहिड़ो अनमोल हीरो आहे। पर कॾहिं कॾहिं तव्हां थोरो ॻाल्हाइण जी बि कोशिशि कंदा कयो। ॻाल्हाइणु कीअं त जेका शइ तव्हां ॻाल्हायो था पिया उहा केतिरी पुरअसर आहे, या जेका तव्हां कचहरी कयो था पिया उहा केतिरी मानाइती आहे, शानाइती आहे, या मफ़हूम सां भरियलु आहे। असां त बसि इन्हनि ई माण्हुनि सां रहिया आहियूं या असां जंहिं मुआशिरे में रहूं था पिया उन माण्हू बसि ॿिए जे लाइ पुछाऊं कंदा आहिनि त कीअं आहे, ऐं उन खां पोइ ई असां फ़ैसिलो करे छॾींदा आहियूं उनजी शख़्सियत जे बारे में। असां ख़ुदि माण्हूअ खे परखण जो एतिरो वक़्त जी ज़हमत ई कोन कंदा आहियूं त कंहिं माण्हूअ खे परखिजे या उनखे उहो ॾिसिजे त हू कहिड़े हालात मां गुज़री इन जॻह ते पहुतो आहे। ऐं जॾहिं असां ॿी जेका आम तौर ते ॻाल्हि जेका आम महसूसु कई वेंदी आहे त असां जॾहिं बि कंहिंजी मदद कंदा आहियूं, हिकिड़ो भेरो, ॿ भेरो या 5 भेरा या 10 भेरा, पोइ ईअं चवंदा आहियूं त हीउ मुंहिंजो थोरो मञे ई कोन थो, हीउ मुंहिंजो अहसान मञे ई कोन थो। ऐं जॾहिं माण्हू ईअं चवणु शुरू कंदो आहे त पंहिंजो अहसान विञाए वेंदो आहे। छो जो उहो तव्हां हुन ते जेको अहसान कयो आहे उनजो अजुर त अलाह ताला ई ॾियण वारो हूंदो आहे न। जेकॾहिं हू तव्हांखे मञे थो त वेल एंड गुड, उहा उनजी सुठी आदत आहे, सुठो हुनजो फहम आहे, हुन में सुठो इदराक ऐं शऊर आहे। पर जेकॾहिं हू नथो मञे त उनजी बि का मजबूरी हूंदी, का ॻाल्हि हूंदी त माण्हू उहा शइ जॾहिं माण्हू सम्झंदो आहे, परखींदो आहे ऐं सोचींदो आहे त पोइ मां सम्झां थो त तव्हां कंहिं सुठी शख़्सियत जे तरफ़ वधणु शुरू कंदव। माण्हुनि खे ॼाणणु छॾियो पर उनखे सम्झण जी कोशिशि कयो। माण्हू जा ऐब कढणु छॾियो पर उनजी सम्झण जी कोशिशि कयो त हू कहिड़े हालात मां गुज़री तव्हां वटि पहुतो आहे। तव्हां माण्हुनि जी जेका ग़लतियूं आहिनि, कोताहियूं आहिनि, उन्हनि खे ॼाणण जे लाइ ईअं छो था थियो जीअं मख अचे किन ते वेही रहंदी आहे, पर तव्हां हुन में सुठायूं ॻोल्हियो, हुन में तव्हां मुस्बत पहलू ॻोल्हियो, हुन में तव्हां भलायूं ॻोल्हियो त ॾिसो तव्हांजी ज़िंदगीअ में केतिरा ई नवां रंग टिड़ी था पवनि ऐं उहे रंग एॾा मज़ेदार हूंदा, एॾा पाइदार हूंदा, एॾा जटादार हूंदा जो उहे तव्हांजी ज़िंदगीअ खे ख़ुशियुनि सां भरे छॾींदा। जॾहिं तव्हां ॿियनि खे ख़ुशियूं ॾींदा आहियो त अलाह ताला तव्हांजे दर ते, तव्हांजे दामन में बि हज़ारे ख़ुशियूं भरे छॾींदो आहे। उहे ख़ुशियूं तव्हां में एतिरी त तब्दीली आणे छॾींदियूं आहिनि जो तव्हांजी ज़िंदगीअ में जेके पुराणा ॾुख हूंदा आहिनि उहे तव्हां खां विसरी वेंदा आहिनि ऐं तव्हां चवंदा त हमेशह खां वठी असां ख़ुशि हूंदा आयासीं।